बिशप पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट PFU जे वर्कर्स यूनिट मटियारी जे हिकु अहम गजाणी मटियारी मीडिया फॉर्म ते सदर अब्दुल गफूर अदाभाव मेमन जी सदारत हेठि मुनक़द थी, जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ सहाफ़ती इदारनि सां लाॻापियल सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। गजाणी जो मक़सदु मक़ामी सहाफ़ियुनि खे दरपेश मसइलनि ख़ासि तौर ते मुआशी तंगी, तहफ़्फ़ुज़ जी खोट ऐं पेशावराना रुकावटुनि ते वीचार करणु हुयो। इजलास में ज़ोर भरियो वियो त सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ हिकु मुतहद आवाज़ पैदा करण जी सख़्त ज़रूरत आहे। सदर अब्दुल गफूर अदाभाव मेंबर पंहिंजे ख़िताब में चयो त सहाफ़त न सिर्फ़ ॼाण मुहैया करे थी, पर उहा मुआशरे जी अखियुनि जो कमु बि कंदी आहे। उन लाइ सहाफ़ी जो तहफ़्फ़ुज़ ऐं उन जा हक़ बुनियादी अहमियत रखनि था। गजाणी में इहो फ़ैसिलो कयो वियो त ज़िले मटियारी में सहाफ़ियुनि जी तंज़ीम खे वधीक फ़ाल बणायो वेंदो ऐं जल्द ई हिकु कोआर्डिनेशन कमेटी जोड़ी वेंदी, जेका सहाफ़ियुनि जे मसइलनि बाबति ज़िले इंतिज़ामिया ऐं आला इदारनि सां राब्तो करण लाइ क़दम खणंदी।